अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ यहाँ अनवर अली सोलंकी अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं मटियारीअ जे ब्यूरो चीफ सागर सोलंकीअ जी। मटियारीअ लॻ ॻोठ लालखान ॿाटे में ह्यूमन राइट्स डिवीज़न हैदराबाद जे सदर डॉक्टर राजा फसियो ऐं उन जी टीम जा मेंबर उहिदेदार ॻोठ लालखान ॿाटे में सोलंकी बिरादरी जे घरनि खे लॻल बाहि जी तहक़ीक़ात करण ॻोठ लालखान ॿाटे में सोलंकी बिरादरीअ सां मिलिया ऐं मौक़ुफ़ वरिता विया। डॉक्टर राजा फसियो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सोलंकी बिरादरीअ जे घरनि खे बाहि लॻी जंहिंखे इतफ़ाक़ करार ॾिनो पियो वञे, मगर ईअं न आहे छो त बाहि 5:30 ते लॻी। ॻोठाणा 7 बजे शाम जो पंहिंजे हमराहनि सां गॾु कुहाड़ा कोडरू खणी अची बाहि लॻल जॻह तां काठ वढणु शुरू थी विया। प्लाट ठाहिणु शुरू थी विया ऐं पाणीअ जे रूटरनि सां बाहि पई विसाई वई त बिजलीअ जूं तारूं कटियूं वयूं। उन खां पोइ जॾहिं असां शाहपुर दरूपुर थाणे ते पहुतासीं त पुलिस पारां NC लिकाई वई। पुलिस तरफ़ां दाख़िल कयल NC बाअसर माण्हूअ जे चवण ते गुम कई वई ऐं 1 कलाक थाणे ते छिकताण कई वई त इहा बि ज़ाहिर कई वई। उन मां साफ़ ज़ाहिर आहे त बाहि हिकु साज़िश हुई, सोचियो सम्झो प्लान हो। खॾ ते कब्ज़ो करण लाइ अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त इंतिज़ामिया मुलविज़ माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ऐं साफ़ शफ़ाफ़ नमूने जांच कई वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।